हिकिड़ी मां तव्हांखे ॾाढी सुंदर घटना ॿुधायां, कथा थोड़ी सी लंबी आहे, ध्यान ॾेई श्रवण कजो भाई। चओ हरे राम। वृंदावन में हिकिड़ा संत रहंदा, भगवान बाके बिहारी जो भजन कंदा, खूब प्रेम भगवान सां, खूब भक्ति। संतन जो नालो हुयो नर हरिदास। चओ हरे राम। ॾाढा पहुतल संत हुया, ॾाढा वॾा महापुरुष थिया नी। इन्हनि जे साथ इन्हनि सां गॾु कई सेवक, हजारे सेवक जेके सेवा में हूंदा। उन्हनि मां हिकिड़ो सेवक हुयो रसिक दास। उन्हनि जी तव्हांखे ॾाढी सुंदर घटना था ॿुधायूं, ध्यान सां ॿुधजो भाई। सभिनीनि जो ध्यानु हेॾे हुजे दया करे। चओ हरे राम। आवाज त आख़िरी ताणी ईंदी हूंदी न भाई। चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। जी अगर जगह पैक थी वही आ तो भाई सेवादारनि सां वेनती आ कि पोइ हाणे ॿाहिरि बालकनी में विहारियो संगत, है न। श्री कृष्ण गोविंद। ऐं तव्हां आशीर्वाद ॾिजो न कि भाई अगली बार अगर वरी कथा थिए तो पोइ ॾाढे भव्य रूप में थिए ताकि खूब संगत लाभ वठे। चओ हरे राम। हाँ, नर हरिदास ये गुरुजी हुया, इन्हनि जा सेवक हुया रसिक दास। तो गुरुजी जे मन में आई कि मुंहिंजी उम्र वॾी थी थिए, मूंखां पोइ हाणे मां कंहिंखे ये सेवा ॾियां जेके भगवान जी चङी तरह सेवा करे। एॾा सेवक आहिनि जेके संगत आहे उन्हनि खे संभाले। मन में त इहो हुयो कि रसिक दास मुंहिंजो जेको आहे इहो परम शिष्य आहे, ॾाढो प्यारो आहे, भगवान सां बि प्रेम कंदो आहे ऐं पंहिंजे गुरुनि सां, यानी उन्हनि में संतनि में बि ॾाढी श्रद्धा हुई। इनखे ई ॾियूं ऐं सभु उनजी महिमा कंदा रसिक दास जी कि गुरु जी तव्हांजो इहो सेवक, इहो चेलो त पक्को आहे, ॿिया भले कीअं बि हुजनि पर हे त पक्को आहे। खूब तारीफ़ कंदा। पर संत चवनि पिया भले ई माण्हू तारीफ़ कनि था, पर मां ईअं कीअं एॾी वॾी जिम्मेदारी उनखे ॾियां। छा हुनजी भक्ति जेकी आहे उहो भगवान खे भाए थी। चओ हरे राम। परीक्षा त वठां, बिना परीक्षा जे रिज़ल्ट कीअं ॾेई छॾां। गुरु जी छा कयो ख़बर अथव? ये कथा ॿुधण खां पोइ तव्हांखे लॻंदो कि भैया असांजी त जीवन में कोई परीक्षा ई न थी आहे। चओ राम। गुरु जी छा कयो, पंहिंजा ॿिया 4 सेवादारी सॾ कया। चो हेॾे चो भाई, सुभाणे सुबुह जो तव्हां सभु गुस्से में असां वटि अचिजो ऐं उन जेको रसिक दास आहे उनजी बुराई कजो, जबरदस्ती उन ते कोई इल्जाम लॻाए छॾिजो कि हुन घटि वधि ॻाल्हायो आहे, हुन लड़ाई झगड़ो कयो आहे, अपशब्द चया आहिनि, कंहिंखे मारपीट कई अथई। गुरु जी ईअं छो कयूं? चयूं जेको चऊं था बसि इहो कयो तव्हां। सेवकनि चयो जो आ गया। सुबुह थी सब सेवादारी आया, अची गुरु जी के दान ॾियण लगा। गुरु जी, हे तव्हांजो जेको चेलो आहे रसिक दास, तव्हां हिनखे ॾाढो मथे ते चाढ़े छॾियो आहे, हे असां सां घटि वधि थो ॻाल्हाए, झगड़ा थो करे, लड़ाई झगड़े में हिन मारपीट बि कई आहे, कंहिंजा कपिड़ा बि फाड़े छॾिया अथई। अच्छा, गुरु जी बि ॾिसो त बढ़िया सुठी एक्टिंग था कनि। गुरु जी चवंदा अच्छा हीअं थियो आहे, हा सॾ कयोसि भाई। रसिक दास खे पकड़े वठी आया, चई तूं हीअं कयो आहे? पोइ वीचारा अखियुनि में आंसू अची विया। चई गुरु जी मूंखे त ईअं कुझु यादि ई कोन्हे, पर हे मुंहिंजा गुरु भाई आहिनि, इहे चवनि था त थी थो सघे मूंखां इहो अपराध थी वियो हुजे, मां क्षमा थो घुरां, पर मूंखे त यादि कोन्हे। गुरु जी चयो ॾिस भाई, तुंहिंजी पहिरों बार शिकायत आई आहे, तोखे छॾियूं था, अॻिते शिकायत न अचे। गुरु जी मां ध्यानु रखंदुमि। चओ हरे राम। वरी ॿियनि सेवादारनि खे गुरु जी सम्झाए छॾियो, सुभाणे वरी शिकायत करणी अथव। ॿियो ॾींहुं थियो, रसिक दास स्नान करे हिकु जॻह ते बीह रहिया कि काॾे वेंदुमि न, वरी न कोई अपराध थी वञे, वरी न कंहिंसां झगड़ो थी वञे, कोई कंप्लेन मुंहिंजी करे छॾे, शिकायत करे छॾे, मां काॾे वेंदुमि न। वेही करे माला खणी बसि नाम जपण लॻा। कलाक खां पोइ वरी उहे 4 सेवादारी आया। गुरु जी अॼु वरी झगड़ो कयो अथई। चओ हरे राम। गुरु जी खे गुस्सो आयो। गुरु जी चयो हेॾे आ भाई, कल्ह ना तोखे सम्झायो आहे, तोखे सम्झ में न आई ॻाल्हि, आश्रम मां निकिरी वञ। चओ हरे राम। आश्रम मां निकिरी वञ भाई। रोअण लॻा, अरे प्रभु तव्हांखे कोई सजा ॾियणी आहे त तव्हां मूंखे सजा ॾियो, पर तव्हां खां परे त मां रही न सघंदुमि, इहो विछोड़ो मां सहन न करे सघंदुमि। चओ हरे राम। एतिरी त मूं ते कृपा कयो, मां तव्हांजे बिना रही न सघंदुमि। गुरु जी चयो न न, इहे सभु ॻाल्हि असांखे न ॿुधणी आहे, तूं हली वञ आश्रम छॾे करे भाई। रोज तो झगड़ा करे, रोज तो लड़ाइयूं करे, अपशब्द तो ॻाल्हाए। जो आ गया। जबकि उन्हनि खे ख़बर आहे कि मां गुरुअ जे दर्शन जे बिना रही न सघंदुमि, मूंखे भोजन बि न वणंदो आहे, जल बि न वणंदो आहे, पर गुरुअ जी आज्ञा आहे त जो आज्ञा। ॿाहिरि निकिरी आया।
चओ हरे राम। हाणे ॿाहिरों ई केॾी केॾी महिल भूले भटके गुरुजीअ जा दर्शन थी वञनि त भाग्यशाली सम्झंदा पंहिंजो पाण खे। हफ़्तो गुज़रियो रोवंदे रोवंदे, ध्यानु ॾिजो भाई, असां महीनो महीनो त ईअं ई पंहिंजे गुरुअ जे दर ते न वेंदा आहियूं, हिकिड़ो आंसू बि न ईंदो आहे अखियुनि में। चओ राम। अरे कई ॼणनि खे त साल बि गुज़री वेंदा आहिनि, पोइ बि कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। चओ राम। पर उन्हनि खे केवल हफ़्तो थियो त उहो हफ़्तो बि रोई रोई गुज़रियो, रोवंदा कि कॾहिं प्रभु राजी थिए ऐं मूंखे पंहिंजे चरणनि में वरी घुराइनि मुंहिंजा सतगुरु। रोअण लॻा, रोज़ रोवनि। हिकु ॾींहुं हिकिड़ो सेवादारी मिलियो उन्हनि खे, उन्हनि हालचाल वरितो कि मुंहिंजा गुरुजी ठीकु आहिनि, सभु उन्हनि जी तबियत पाणी ठीकु आहे? चई हा हा गुरुजी त ठीकु आहिनि, आश्रम में बि सभु ठीकु आहे। चई प्यारा मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे? जी जी ॿुधायो रसिकदास जी, कहिड़ो कमु कयां? चई तूं गुरुजीअ जी कोई मूंखे हिकिड़ी सेवा आणे ॾे। कहिड़ी सेवा आणे ॾियां? चई हुननि जा जेका मेरा कपिड़ा लटा हूंदा आहिनि न, उहो तूं मूंखे आणे ॾिजां, मां धोई करे वापसि मोकिलींदुमि। चओ हरे राम। उहो मूंखे ॾिजां त मां चङी तरह साफ़ करे, घटि में घटि इहा सेवा त मां परे रही करे सघां थो। हा ठीकु आहे, मां ईअं करे वठंदुमि। उहो सेवक वियो गुरुजी खे चवण लॻो गुरुजी पंहिंजा मेरा लटा मूंखे ॾींदा कयो। छो भाई? चई मां धोईंदुमि, न ॿुधायो कि रसिकदास खे ॾींदुमि, मां धोईंदुमि। ठीकु आहे गुरुजी चयो खणी वञा भाई। हाणे इहा सेवा मिली त ॾाढो ख़ुशि थी विया। पंहिंजे गुरुअ जी पोशाक जीअं ईंदी न त पहिरियों दंडवत प्रणाम कंदा। काथे मिलंदो अहिड़ो भाव? चओ हरे राम। वो पोशाक अचे गुरुअ जी, पहिरियों दंडवत प्रणाम कंदा, पोइ उनखे चङी तरह साफ़ कंदा, धोईंदा। गुस्से में न भाई मिट्टी लॻल आहे त चङी तरह उनखे न साफ़ चङी तरह कंदा, भले थोड़ो वधीक समय लॻे। वरी चङी तरह उनखे धोई करे सुकाए करे वरी लपेटे करे सेवक खे ॾींदा, उहो गुरुजीअ खे ॾींदो। हफ़्तो 10 ॾींहं ईअं ई हलियो। गुरुजी तंतरयामी हुया। गुरुजी चवण लॻा हेॾो सुठे सां केरु थो धोई अचे भाई, एॾी चङी तरह केरु थो सेवा करे? हे त नए नए में हिननि जा लक्षण त अहिड़ा कोन्हनि। ध्यानु कयो गुरुजी त अरे हे त उहो ई थो साफ़ करे रसिकदास। उन ॿिए सेवादारी खे सॾु कयूं, चयूं हेॾे आ, लटा तूं खणी वेंदो आहे? गुरुजी धोई तूं ईंदो आहे? चुप, सच ॿुधाए केरु धोईंदो आहे? चई गुरुजी तव्हांजा सेवादारी रसिकदास। चओ हरे राम। गुरुजी गुस्से में अची विया। चई उनखे मां आश्रम मां कढियो आहे, तॾहिं बि उनखे सम्झ में नथो अचे। वञ उनखे चइजां गुरुअ जी आज्ञा अथई, हाणे तूं वृंदावन छॾे हली वञ, वृंदावन में ई न रहणो अथई तोखे। आया सेवादारी अची चवण लॻा कि गुरुजी तव्हां ते नाराज़ थी विया आहिनि ऐं उन्हनि आज्ञा ॾिनी आहे कि पहिरियों आश्रम मां निकितो आहे, हाणे वृंदावन छॾे हली वञ। रोअण लॻा कि अरे गुरुजीअ जे चरणनि खां पोइ हिकिड़ो वृंदावन ई त सहारो हुयो, हाणे गुरुजी चवनि था हुतां बि निकिरी वञ। रोअण लॻा, पर जो आज्ञा। चओ हरे राम। वृंदावन खां परे मथुरा हली विया रहण जे लाइ। हाणे त जेके थोड़ा घणा दर्शन थींदा गुरुअ जा, उहे बि दर्शन न थियनि। चओ राम। महीनो 2 महीनो गुज़री वियो रोवंदे रोवंदे। हिकिड़ो वॾो सेठ मथुरा मां वञे पियो गुरुजीअ जा दर्शन करण जे लाइ। त रसिकदास चयो मुंहिंजे गुरुजीअ वटि था वञो? हा हा साईं तव्हांजे गुरुजीअ वटि था वञो। त कुझु सेवा ॾिनी, धन ॾिनो। चयो वञो मुंहिंजी तरफ़ां हे अर्पण करे अचो गुरु आश्रम में, पर मुंहिंजो नालो न खणजो, बसि तव्हां पंहिंजे तरफ़ां सेवा करे अचो। ठीकु आहे। वो सेठ खणी आयो, गुरुजी खे अची करे दान ॾेई वियो। गुरुजी पुछियो भाई कंहिंजी सेवा आहे? नालो न ॿुधायो। गुरुजी बि स्वीकार कई, सेवा लॻी वई। 2 महीने वरी सेवा मोकिलियईं, 3 महीने वरी सेवा मोकिलियईं। त गुरुजी सम्झी विया ए भैया हे सेठ त एतिरी सेवा कंदो कोन्हे, फूटी कौड़ी हिन जे जेब मां निकिरे कोन थी, भले ही वॾो सेठ आहे, एतिरी सेवा त हे कंदो कोन्हे। सॾु कयूं सेठ जी हेॾे आहे। जी गुरुजी सच ॿुधाए कंहिंजी सेवा खणींदो आहे हर महीने? सेठ जी हथ जोड़िया। चई गुरुजी तव्हांजो सेवक रसिकदास उहो सेवा मोकिलींदो। और गुरुजी खे ॾाढो गुस्सो आयो। चओ हरे राम। गुरुजी चयो हे पैसा खण, उनखे वापसि ॾिजां ऐं उनखे चइजां पहिरियों आश्रम मां तोखे कढियोसीं तॾहिं बि सम्झ में न आयसि, वृंदावन मां निकिरी वियो पोइ बि सम्झ में न आयसि, हाणे चइजांसि पूरे ब्रज मां निकिरी वञे। चओ हरे राम। कॾहिं बि वृंदावन मथुरा गोकुल बरसान इन्हनि जे आसपास बि नज़र न अचे, हे असांजी आज्ञा अथसि, चई चोसि। जेॾी महिल इहा आज्ञा उन्हनि ॿुधी त ॾाढो रोअण लॻा, पर पोइ बि सेवक ॾिसो भाव चयो जो आज्ञा। चओ हरे राम। ब्रज छॾे हली विया। गुरुअ जे आज्ञा जे साम्हूं त कुझु बि न आहे। चओ राम। ॾींहं राति रोंदा, रोई 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 रही सॼो शरीर जेको आहे ख़राब थी वियो।
पर रोअण न छॾियो गुरुअ जे लाइ, प्रभुअ जे लाइ नित्य रोंदा। हिकिड़ी प्रार्थना कंदा कि गुरुजी तव्हां मूंखे आश्रम मां कढियो आहे, तव्हां मूंखे ब्रज मां बि कढी छॾियो, पर पंहिंजे नज़रुनि मां कॾहिं न कढिजो। चओ हरे राम, पंहिंजे नज़रुनि मां कॾहिं मूंखे न कढिजो। छो जो नजरों से गिराना ना चाहे जो भी सजा देना, ओ नजरों से गिराना ना चाहे जो भी सजा देना, नजरों से जो गिर जाए, नजरों से जो गिर जाए, फिर मुश्किल ही संभल पाए, राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ बस मेरी तकदीर संवर जाए, राधे तेरे चरणों की। हे मुंहिंजा गुरुदेव, बस तव्हां पंहिंजे नज़रुनि में रखिजो। चओ हरे राम। एॾी कठिन परीक्षा, इन ॻाल्हि खे इन ॻाल्हि खे कई महीना गुज़री विया, शायदि साल बि गुज़री विया। चओ हरे राम। पर रसिकदास जो प्रेम घटि न थियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो प्रश्न मां तव्हां खां पुछां थो भाई, असां हिन कलयुग जा जेके साधक आहियूं, जेके भक्ति था कयूं, हिकिड़े प्रश्न जो जवाब ॾियो। अगरि एतिरी कठिन परीक्षा असांजी थिए हा त असां कॾहिं यादि कयूं हा पंहिंजे गुरुअ खे? चओ हरे राम। ख़बर तो छा थिए हा? अॼु जा असां अहिड़ा जीव आहियूं कि थोड़ी सी परीक्षा थिए न, गुरु जी नाराज़ थियनि, गुरु जी कोई कठिन परीक्षा वठनि, त असां वटि त अॼुकल्ह ईअं ऑप्शन अची वियो आहे, गुरु ई मट, ॿियो गुरु कर भाई। चओ हरे राम। सभु त वेठा आहिनि, पकड़े वटि कंहिंखे बि। इहे असांजी भक्ति आहे। चओ हरे राम। पर रसिकदास न छॾियो पंहिंजे गुरु जी। कई महीना कई साल गुज़री विया। हिकु ॾींहुं कृपा थी भगवान जी कि उनजे नगर में गुरु जी आया। जाते वञी करे रसिकदास रहण लगा। अचानक घुमंदे घुमंदे पंहिंजे सेवकनि सां गुरु जी आया, कीर्तन भजन जे प्रचार सां। त सभिनीनि ख़बर ॾिनी कि अरे नगर में गुरु जी अचई था, हल हल, एॾा साल थिया आहिनि, तूं दर्शन बि न कयो अथई, रोज़ रोहंदो आहे हिन जे लाइ। रसिकदास, तुंहिंजा गुरु जी अचई था, हल दर्शन करे वठजां। ॾाढो ख़ुशि हुयो, चई मुंहिंजी इच्छा त आहे मां गुरु जी जा दर्शन कया, पर ईअं न थिए कि उहे अगरि ग़लती सां मूंखे ॾिसी वठनि त उहे नाराज़ थी वञनि, उहे उदास थी वञनि कि वरी अची वियो। चओ हरे राम। मां न हलंदुमि, तव्हां वञो मुंहिंजे गुरु जी जा दर्शन करे अचो, मां तव्हांखे ई ॾिसंदुमि त मूंखे उहो ई लाभ मिली वेंदो। ऐं ॿुधो ॿुधो, मुंहिंजो हिकिड़ो कमु कजो, जाते गुरु जी वेहनि न, उतां जी धूल खणी अचिजो। चओ हरे राम। बसि मां उहो धूल खणी करे ई मस्तक ते लॻाए पंहिंजो पाण खे भाग्यशाली सम्झंदुमि, बसि एतिरी कृपा कजो। चओ राम। सोचो, एतिरो प्रेम। सेवक वया कई दर्शन करण जे लाइ, खूब आनंद आयो, भक्ति कीर्तन मौज, खूब कथा कीर्तन हलियो। आख़िरी में संतन ॾिठो कि कुछ सेवक मिली करे उतां जी रज था खणनि। हिक खां पुछियो, छा थो करे भाई? चई गुरु जी चरण रज थो खणा। छाजे लाइ? इहो सभु त असां खणण न ॾींदा आहियूं, मना कंदा आहियूं। छाजे लाइ थो खणे? चुप थी विया। चई सही ॿुधाए, छाजे लाइ थो खणे? चओ हरे राम। चई गुरु जी, इन ई नगर में तव्हांजो सेवक केरु रहंदो आहे? रसिकदास। उन घुराई आहे। गुरु जी चयो, इहो काथे बि पीछो नथो छॾे भाई। हाँ, इन ई नगर में रहंदो आहे। हा हा, इन ई नगर में रहंदो आहे गुरु जी। हाणे असां इन नगर में ई न ईंदासीं, गुरु जी चयो। चओ हरे राम। तुरंत उतां पंहिंजा बोरिया बिस्तर खणी सेवकनि खे आज्ञा ॾिनो, हलो भैया वापसि वृंदावन हलो। वापसि बि हली आया वृंदावन। अची करे पंहिंजे मंदिर में जेॾी महिल सेवा करण लॻा, मंदिर मां पर्दो हटायो, भगवान राधा कृष्ण जाते विराजमान हुया। उन्हनि ॾिठो कि भगवान राधा कृष्ण जे अखियुनि में आंसू हुया। चओ हरे राम।
गुरु जी ॾिठो कि भगवान जे अखियुनि में आंसू, प्रभु कोई ग़लती थी वई, सेवा में कोई कमी रहिजी वई, मां न हुयुमि त हिननि सेवादारनि सेवा न कई तव्हांजी चङी तरह। त राधा रानी आवाज़ ॾिनी, चई न न बाबा सेवा त सभु ठीकु हली, पर हे तव्हां छा था कयो? राधा रानी मां छा कयो? चई एॾी कठिन परीक्षा। चओ हरे राम। अरे एतिरी कठिन परीक्षा त कन्हैया बि न वठंदा आहिनि, तव्हां हुनजी एॾी कठिन परीक्षा था वठो। अरे तव्हांखे ख़बर न आहे, तव्हांजा जेतिरा बि सेवक आहिनि, राधा रानी थी चए, जेतिरा बि सेवक आहिनि सभु पूजनीय आहिनि, सभु ॾाढा सुठा आहिनि, सभु भक्ति कंदा आहिनि, पर रसिक दास जहिड़ो सेवक मिलण त संभव ई न आहे। पोइ एॾी हुनजी महान भक्ति आहे, गुरु भक्ति, ऐं भगवान जी एॾी प्रेम सां भक्ति थो करे, तव्हां हुनजी एॾी कठिन परीक्षा था वठो। इहो जेॾीमहिल राधा रानी चयो त गुरु जी जे अखियुनि मां धार वही आई, ऐं गुरु जी चवण लॻा बसि मां इहो ई त चाहियां पियो, सॼो संसार हुनजी तारीफ़ कंदो, मां चाहियां पियो कि मुंहिंजे प्रभु खे उहा भक्ति वणे थी की न, पर तव्हां प्रमाणित करे छॾियो कि हुनजी भक्ति तव्हांखे बि भाइजी वई। मां इन जो ई इंतजार एॾनि सालनि खां कयां पियो कि मां ई सेवा कंहिंखे ॾियां, उनखे त ॾियां न जेको भगवान सां प्रेम कंदो हुजे, भगवान जो बि हुन सां प्रेम हुजे। अॼु मूंखे सम्झ में अची वियो कि उहो रसिक दास ई आहे। तुरंत पंहिंजे सेवकनि खे मोकिलियो, चयूं पालकी खणी वञो ऐं रसिक दास खे पालकीअ में विहारे कीर्तन कंदा वठी अचो। तुरंत सेवादारी विया, उन गांव में पहुता। अरे भैया जल्दी तैयार थी। चई छा थी वियो भैया, छा थी वियो गुरु भाई, छा थी वियो? चई तोखे गुरु जी यादि कयो आहे कि जल्दी वृंदावन वठी अचो हुनखे, जल्दी तैयार थी। चई छाजो तैयार थियां, मां एॾनि सालनि खां तैयार आहियां, मूंखे वठी हलो, इन ई हालत में वठी हलो। तुरंत वेठा, कीर्तन कंदा कंदा वृंदावन पहुता, अची करे सिधो पंहिंजे गुरुअ जे चरणनि में किरी पिया। चओ हरे राम। ऐं गुरु जी उन्हनि जी बाह पकड़ी ऐं भगवान राधा कृष्ण जे चरणनि में ॾिनी। चओ हरे राम कि बस भैया असांजी सेवा पूरी थी ऐं तुंहिंजी परीक्षा भी पूरी थी, तूं परीक्षा में सफल थी वे भाई, हाणे ये सेवा तोखे संभालनी आहे, ये भक्ति तोखे कराइणी आहे। चओ हरे राम। रसिक दास जेको सतगुरनि जो जीवन थोड़ो घणो बाक़ी हुयो समय, वो खूब सेवा कई, उन्हनि हिकु पल भी परे न रहिया। सेवा करे 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 ऐं पंहिंजे गुरुअ जी, पंहिंजे प्रभुअ जी भक्ति में ॾाढो अॻिते वधी विया। चओ राम। अहिड़ो भजन कयो उन्हनि, साई भगत जो तुद भावे, उहो ई भक्ति सफली आहे जेकी प्रभु खे वणे, उहो ई सेवा सफल आहे। चओ हरे राम। जेकी जंहिंमें प्रभु राजी थी वञनि भाई। श्री कृष्ण गोविंद।